सलाम दोस्तों अॼु असां हिन वीडियो में अव्हांखे सऊदी अरब में एक नओं क़ानून लागू थियण बाबति आगाही ॾींदासीं। हिन क़ानून जो ऐलान कुझु अरसो पहिरीं कयो वियो हो, पर उन ते जेको सो अमल दरामद अॼु खां शुरू कयो वियो आहे। हिन क़ानून मुताबिक़ ग़ैर मुल्कनि जे इकामनि या रिहाइशी परमिट ते जेके प्रोफेशन या अरबी में जेके महीना चवंदा आहिनि, जेके महीना हुयासीं उहे ख़तमु कया विया आहिनि। कहिड़ा कहिड़ा महीना ख़तमु कया विया आहिनि उहे असां अव्हांखे हिन वीडियो में तफ़सील सां ॿुधाईंदासीं। वीडियो खे मुकमल ॾिसंदा जीअं अव्हांखे मुकमल ॼाण हासिलु थी सघे। दोस्तो जेके महीना ख़तमु कया विया आहिनि उन्हनि में आहे तबीब जी माना आहे डॉक्टर, ख़बीर जी माना आहे माहिर या एक्सपर्ट, ऐं मुहंदिस जी माना आहे इंजीनियर, फ़नी जी माना आहे कारीगर, कंहिं क़िस्म जो कारीगर, ऐं आमिल आदि जंहिंखे वर्कर या मज़दूर चयो वेंदो आहे। छो त दोस्तो तव्हांखे ख़बर आहे त कुझु अर्सो पहिरीं काफ़ी सारनि प्रोफेशन्स ते ग़ैर मुल्कनि जो कमु करणु ममनू करार ॾिनो वियो हो। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सऊदी शहरियुनि खे इहो हक़ु ॾिनो वियो हो त उन प्रोफेशन या उन जॉब ते सिर्फ़ु उहे ई माण्हू जेके सऊदी शहरी आहिनि सिर्फ़ु उहे कमु करे था सघनि। उन करे जेको सो काफ़ी जेके ग़ैर मुल्की हुया या उन्हनि जो कंपनियूं या उन्हनि जा जेके मालिक हुया या जेके कफ़ील हुआ, छा कयो जो उन्हनि जे ममनू थियल जेके से प्रोफेशन्स हुया या जॉब्स हुयूं उन ते उन्हनि इकामे ते जेको सो प्रोफेशन या महीनो आमिल या वर्कर जो करे छॾियो हो। हाणे वर्कर त यानी आमिल यानी को बि वर्कर, उन ते का बि शइ मेंशन थियल न आहे त हीउ छा जो वर्कर आहे, हीउ छा थो करे, हीउ धोबी आहे, हीअ यानी सो बुर्ची आहे, कंहिं बि क़िस्म जो वज़ाहत थियल न हुई। उन करे हिननि आमिल आदि खे ख़तमु करे छॾियो आहे। फ़नी यानी कारीगर, हाणे कहिड़ी शइ जो कारीगर आहे, छा ठाहींदो आहे, जो राज़ो आहे या को ॾखण आहे, कारपेंटर आहे, रंग वारो आहे, या उनजी का बि वज़ाहत थियल न आहे। उन करे उन्हनि फ़नी खे ख़तमु करे छॾियो आहे। अहिड़ी तरह मुहंदिस जी माना इंजीनियर, छा जो इंजीनियर आहे, सिविल इंजीनियर आहे, टेक्नीशियन आहे, या को जो सॉफ्टवेयर इंजीनियर आहे। जेकॾहिं को डॉक्टर आहे त हीअ छा जो डॉक्टर आहे, छा जो स्पेशलिस्ट आहे, हीअ जेको सर्जन आहे, फिज़िशियन आहे, यानी या डेंटिस्ट आहे, छा आहे का बि शइ जेका असां हुन में वज़ाहत थियल न हुई। ख़बीर यानी माहिर या एक्सपर्ट, छा जो एक्सपर्ट आहे, छा जो माहिर आहे, तालीम जो आहे, सिहत जो आहे, साइंस जो आहे, का बि शइ हुन में जेका असां वज़ाहत थियल न हुई। उन करे हिननि इहे अहिड़ा जेके इबहाम हुयो, जिन शयुनि में हिननि में इबहाम हुयो उहे ख़तमु करे छॾिया आहिनि। सो अहिड़नि प्रोफेशन्स ते जेके कमु कंदड़ हुया सो उन्हनि जो प्रोफेशन्स ख़ुदि ब ख़ुदि चेंज थी वेंदा ऑटोमेटिकली। उन्हनि ते का बि फीस वग़ैरह हुकूमत जी तरफ़ां न आहे। उन्हनि जा जेको सो पाण ई जेको सो अबशर अगरि खोलींदा त उन्हनि जे अबशर ते जेको सो महीना चेंज थियल हूंदो। ऐं हीउ क़ानून अफ़राद वारनि जे लाइ न आहे। जेके डोमेस्टिक वर्कर आहिनि, घरेलू मुलाज़िम आहिनि, उन्हनि ते हीउ लागू कोन थींदो। हीउ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेके कंपनियुनि ऐं शिरकनि में कमु कनि था, हीउ क़ानून सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन्हनि ते लागू थींदो। उम्मीद आहे त दोस्तो तव्हांखे हीअ मालूमात जेको सुठी लॻी हूंदी, वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। अगरि तव्हांखे वीडियो पसंदि अचे त महिरबानी करे असांजी वीडियो खे लाइक कयो। ऐं हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे त अगरि आईंदा बि तव्हां अहिड़ियूं इंफॉर्मेटिव वीडियोज़ जेके से ॿुधणु ॾिसणु चाहियो था त महिरबानी करे असांजी हौसला अफ़ज़ाई लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियोज़ खे दोस्तनि ताईं शेयर कयो त जीअं वधि मां वधि दोस्त इहा मालूमात जेका असां हासिलु करे सघनि।